सर इन स्कूल के बारे में नवीद कमर के बाक़ायदा व्हाट्सअप कया हुआ एनजीओ के तरफा कि उतां में स्कूल पे आऊँ हलायां 6000 रुपया महीनो वो ॿार जा फोटो 6000 हिन महांगाई के दौर में 2017 का ॿार घणा ॿार सर इन 62 ॿार 62 ही फेस 1 में फेस 2 अलग आहिनि सर 200 ॿार आहिनि ज़ुल्म आहे सर तेली में असां वटि कोन्हे ॿार रुलंदा पिनंदा घुमनि ऐं जेके 5 रुपया जेट आहिनि शहर में पढ़ायो ॿारनि खे दारा ते ॾिता ते वठियो वञे पियो जेको ग़रीब पंहिंजे पेट में लो आहे उन स्कूल न आहे उहो ॿार दर बदर आहिनि ऐं उन हूंदे बि एनजीओ जे इदारे मंझि रही ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी हिसाब सां साईं नवीद खे खुरम खे अपील थो करे महिरबानी करे जेको असांजे स्कूल जो सहूलियत ॾिनी वञे। ही दिलकश ढंढ ऐं टुटल फुटल रोड तबाह हाल स्कूल ऐं ज़ेर ज़मीन ज़हरीले पाणी वारो ॻोठ हाजी उर्स जमारी आहे जेको पीपी खे ज़िंदगी जा 50 साल अर्पींदड़ पीपीयूसी जनान सुमरो जे साबिक़ सदर हाजी रबनवाज़ जमारी ऐं पीपीयूसी ॾाॾू जे इतलात सेक्रेटरी अब्दुशकूर जमारी जो ॻोठ आहे। बरसातनि में ही ॻोठ मुकमल तौरु ॿुॾियो वञे बंदि पियल स्कूल जी ज़बून हाली ॾिसी ऐं ॿिया दरपेश मसइला ॿुधी आवाम परेशान थी वेंदो। अब्दुशकूर जमारी ॿुधाए थो त सर हिन स्कूल के बारे में नवीद कमर के बाक़ायदा व्हाट्सअप कया हुआ एनजीओ के तरफा कि उतां में स्कूल पे आऊँ हलायां 6000 रुपया महीनो वो ॿार जा फोटो 6000 हिन महांगाई के दौर में 2017 का ॿार घणा ॿार सर इन 62 ॿार आहिनि 62 ही फेस 1 में फेस 2 अलग आहिनि सर 200 ॿार आहिनि ज़ुल्म आहे सर तेली में असां वटि कोन्हे ॿार रुलंदा पिनंदा घुमनि ऐं जेके 5 रुपया जेट आहिनि शहर में पढ़ायो ॿारनि खे दारा ते ॾिता ते वठियो वञे पियो जेको ग़रीब पंहिंजे पेट में लो आहे उन स्कूल न आहे उहो ॿार दर बदर आहिनि ऐं उन हूंदे बि एनजीओ जे इदारे मंझि रही ऐं इंफॉर्मेशन सेक्रेटरी हिसाब सां साईं नवीद खे खुरम खे अपील थो करे महिरबानी करे जेको असांजे स्कूल जो सहूलियत ॾिनी वञे। सर ॿियो यूनियन काउंसिल में सोलर सिस्टम आयो पूरे आज कयूं पंहिंजे ॻोठ में विराए असांजे ॻोठ की लिस्ट में आहे ई कोन ॻोठाण जो तूं यूसी जो इतला सेक्रेटरी लॻो पियो ऐं वोटनि जे दौर में तूं असां वटि अची थो घटि में घटि असांखे सहूलियत त वठी ॾे तूं यूनियन जो इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे हो इतलात सेक्रेटरी सर हू आहे हुन ते ज़िले ते आहे हाजी कयूं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर आहे पर उहो तव्हांजे तक जे अंदरि आहिनि तक जे अंदरि आहे तव्हांजे तक जे अंदरि आहे तव्हांजे ॻोठ खे का बि शइ कोन्हे सर न सोलर सिस्टम जो यूनियन में आयो बाक़ाइदे वरी इब्राहिम लुंड खे मूं फ़ोन कई ॻाल्हायोसीं साजन सुमरो ज़िले काउंसिल मेंबर उन ते जेके सोलर मूंखे मिलिया 30-40 मूं पंहिंजे ॻोठ में विराए रहिया भाई असांजे ॻोठ जो त ख़्यालु करो असांजे ॻोठ खे त कुझु ॾियो हाणे जेको रोड इहे जेके सहूलियतूं इहे त परे थी वियो जेको सोलर यूनियन में थो अचे सो बि असांखे नलको बि कोन मिलियो आहे जेको चेयरमैन साहिबु वेठो आहे हाजी सुमार साहिबु उनखे चयो भला कॾहिं तूं आयो ई ॻोठ वारे खे नलको ॾिनो अथई न तव्हां कयूं लाशारी तव्हां ॻाल्हि कई उनजो छा मतिलबु इहो त तव्हांजी यूनियन काउंसिल जो कोन्हे सर यूनियन असांजी जो आहे दे कनादाणी में आहे त उहो पंहिंजे हिसाब सां डिस्ट्रिक्ट काउंसिल मां वठी आयो पंहिंजे हिसाब सां विराई असां मूंखे न इतला ॾिनो न मूंखे चयूं जेॾी महिल फेसबुक नेट ते हलियो ॻोठाणा सभु मूं वटि मिली आया चूं वरी इलेक्शन जे दौर में असां वटि तूं न टपी अचिजांइ न असांखे सोलर थो मिले न नलको थो मिले पोइ इलेक्शन जे दौर में तूं असांखे छला थो असां वटि अचीं तूं असां वटि न अचिजांइ पाणी पोजीशन ते कीअं सर पाणी एॾो ज़हरीलो आहे बाक़ाइदे जेके बि किन खे गुर्दनि जी बीमारी किन खे कारो कामण कारी साई जेके चवंदा आहिनि सभु मुतला आहिनि हाइटी साई तमामु घणी असांजे ॻोठ में पाणी असां टेस्ट करायो पाणी में अचूं ज़हर आहे इहो पाणी न इस्तेमालु कयो उन हूंदे बि को ग़रीब नथो पुॼे पोइ ॿारु नंढो जा माई पोड़ी पियो छॾे महीने 2 खां पोइ उहा पूरी अक्सर असांजा माण्हू सभु मुआन पाणी जी व्यवस्था न असां वटि को पाणी जो सिस्टम आहे न असां वटि का इहा सहूलियत आहे न स्कूल आहे न ई असांखे सीसी ब्लॉक ॾिनो आहे की बरसाति में असांजा नंढड़ा ॿार को गटर में पाणी में बरसाति में ॿुॾे किरे 3-4 ॿार असांजा किरिया असां कढिया पर उहा ॻाल्हि उते ई ख़तमु मंगरारनि जे ॻोठ में शकीले ॻोठ में 2 छोकिरा किरिया हुन में साईं कासम नवी ते महिरबानी दे हिन में दे कनादणी में उनखे सीसी ब्लॉक मंगरारनि खे ॾिनो अशरफ लाशारी खे सीसी ब्लॉक ॾिनो दे ॻोठ हाजी उर्स जमारी असांजी लिस्ट में ई कोन्हे इलेक्शन जे दौर में फर्स्ट नंबर पीपी असांजे हिन यूनियन मां हिन मां ईंदी आहे पोलिंग हींअर थी हाजी सुमार के फर्स्ट नंबर ते असां खां आयो
ॻोठ जे भरिसां पटड़ी कोन्हे। जाड़ा खां ॻोठ वरियल जमारी, ॻोठ हाजी मीर मोहम्मद जमारी समेत दर्जने ॻोठनि खे ॻंढींदड़ रोड जी हालत इहा आहे जो माण्हू पहिरें पंधु बि हली नथो सघे। ड्रेनेज सिस्टम को सिस्टम ऐं सीसी ब्लॉक भी कोन्हे। बरसाति में ॻोठा बाक़ाइदा हेतिरे पाणी में ढंढ जो पाणी चढ़ंदो आहे न त हेतिरा गोॾे जेॾो वारा खणी पोइ निकिरंदा आहिनि ऐं घर त मुकमल पाणी में हूंदा आहिनि। हाजी सुमार हींअर कची भराए कराए नी इहा ॾिसो तव्हांजी कराई आहे, हिकु बि टाली नाराज़ न थियसि हिकु मिनट। हा ऐं ॿियो अॼु साईं नवीद कासिम नवीद खे व्हाट्सअप असां कयो, साईं असांजे मसइला जे ॻोठ ने हल कयो न, स्कूल असां वटि न को लाइट आहे न गैस आहे, न ई को असांखे सीसी ब्लॉक ॾिनो। रोड तव्हां ॾिसी आहे जारा खां वठी असांजी सॼो रोड टुटो पियो आहे ऐं पोइ मोरियूं बि टुटी पियूं आहिनि, रोटी तव्हां ॾिठियूं न बस सॼी टुटी पियूं आहिनि। बरसाति में एॾी तकलीफ़ ऐं यूं पीपल आहे, ऐं पाण पीपीए में इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहियां, उन हूंदे बि असांखे का मदद ई कोन था कनि। न तव्हां पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हिकिड़ो इंफॉर्मेशन सेक्रेटरी तव्हांजो वालिद साहिबु जेको हाजी रब नवाज़ जमारी, उहो बि त मुंहिंजे ख़्याल में यूनियन काउंसिल जो सदर रहियो। यूनियन काउंसिल खां पोइ ज़िले कमेटी मेंबर थियो डिस्ट्रिक्ट नंदो मामूद ख़ान जो, उनजो मेंबर थियो। उनजे बावजूद बि त हिन पासे को तव्हांजो नुमाइंदनि मां को अचण लाइ तयारु आहे? सर मीर मामा सुमरो आयो हुते हिकु फाता ते आयो मीर मामा सुमरो, ही रोड वठी तव्हांखे ॻोठ सां ज़ुल्म लॻो पियो आहे। हाणे मूं वटि आहे 2 फर्लांग रोड, हितां रोड ॾींदो थी कोन सघंदो, पोइ जान जे घर खां रोड नी उन ढट ताईं 2 फर्लांग मीर मामा सुमरे हाजी कादरी जे पुटु। ऐं उन खां पोइ हिनखे साईं नवीद खे असां चयो, कासिम नवीद हिते घुरायो असां, साईं कासिम नवीद पाण ते बि ॾिठो ॻोठ मुकमल पाणी में। मोहबती ऐं मिलसार माण्हुनि जे हिन ॻोठ खे दरपेश मसइला हल करण जी फौरी ज़रूरत आहे।